पाप नगर, पाप नगर। बालाज खान जी मिंथ के मान नथी ॾे। रावेल जे कॾहिं मां ॾाढ ॾिसण ते आयुसि न, ॾाढो पछताई थी। तॾहिं चवां थो त पाण खे मूंसां सोबत करण जे लाइ सम्झाए। बालाज खान भली भली तू ज़ालिम मर्जी मुते जुल्म कर, पर हयाती हूंदी त सिक सां तोसां राज़ी थियण मुमकिन नाहे। नथी मञी मुंहिंजी मोहबत खे त तुझ मर्सी, पर उथी मथे बेड ते वेह। इन पेट कहिड़ो ॾोह कयो जो हुनखे बि मूं वांगुरु सिकायो अथई। तुझे बेड खां मूंखे नफ़रत आहे बालाज खान। मां हिकु ग़रीब मिठल जी धीउ आहियां। पटन ऐं पोशाकुनि जी हेर नाहे मूंखे। असांजी लोईअ मां बोछण जी बास ईंदी आहे। बालाज खान, असां पंहिंजे कखनि में सुहंदा आहियूं। ॾाढी का बेदर्द आहे। बालाज खान तोखे राज जी राणी बणाइण थो चाहे, ऐं तूं अॼु साॻियूं गाह ऐं कुतर वारियूं ॻाल्हियूं थी करे पई। नाहे मूंखे राज राणी थियणो बालाज खान। मूंखे पंहिंजा मिट मिठा आहिनि। मूंखे तूं मोकल ॾे, मूंखे मोकल ॾे त मां मोटी वञा पंहिंजे मिटनि ॾांहुं। मोटण वारो ख़्वाब त तुंहिंजो कॾहिं पूरो कोन थींदो। हा, बाक़ी जेकॾहिं बालाज खान खे पंहिंजो करी त तुंहिंजे समूरनि मिटनि खे मालामाल करे छॾींदुसि। अॼु खां 100 साल अॻु ईअं ई उमिरि बादशाह मारीअ खे मिल्कियतूं आचियूं हुयूं, पर मारीअ पंहिंजा मिट मिठा कया हुया, ऐं अॼु जी मारीअ खे बि मिट मिठा आहिनि तुंहिंजी हिन मिल्कियत खां। मां बालाज खान आहियां, उमर बादशाह न। इन ई का तूं थर जी मारवी आहीं। राबेल वरी बि चवां थो त मुंहिंजी मित मञ, न त बालाज खान खे ॾाढ ॾिसण ईंदो आहे। अञा बि वक़्तु अथई। सोच, मतां पोइ मुंहुं मथो पिटींदी रहे। मज़लूम जॾहिं जो कंध खयूं, न रहंदो तुंहिंजो नाम नगर, पाप नगर, पाप नगर। जेको भी बंगले जो चारई पासा कवर करो, कोई भी ॿिए अंदर न घिरे, न समझी वञो। तू ॿुध, तू मुर्सी कजाए, जेको भी मसलो आहे सॼी कमान हाणे तुंहिंजे हथ में आहे। एतरी ॾाढ मुर्सी मूंसां न हलंदे शेर दिल। सवा घड़ी बि घर में नथो वेहीं। दिलजान ॻाल्हि खे सम्झ। चाचे मिठल जी धीउ राबेल बालाज खान जे क़ैद में आहे। मल्हार जेल में आहे। जेल में मयारूं ॾींदो हूंदो त अञा ताईं शेर दिल राबेल खे आज़ादु नाहे करायो। बालाज खान खे बाहि लॻे, ज़ालिम सभिनि जे दिलनि जो सुकून फिटाए छॾियो आहे। पर सोट, सवा घड़ी घर में त वेह, ॼण त तूं पंहिंजे ई घर में महिमान हुजी। दुआ कर त दुश्मन जे ठिकाणे जो दंगो मिली पए, त अॼु ई उतां राबेल खे आज़ादु कराए
पंहिंजे हिन दिलि जो सूर मारियां। रब कंदो राबेल खे आज़ादु कराए वठंदे, पर एतिरो ॿुधाईं थी त अखियुनि जी आस पूरी नथी थिए ऐं दिलि जी इहा मुराद नाहे त तूं पंहिंजे ई घर में महिमान वांगुरु अची आई वञी। दिलजान मूं तोखे चयो न, रुगो राबेल खे बालाच जे क़ैद मां आज़ादु करायां। पोइ महबूब जे अखियुनि ॾे अखियुनि जी मेड़ मोकिलिबी ऐं महबूब जी दिलि ॾे दिलि जी मेड़। मूंखे पक आहे त महबूब मुंहिंजी मिंथ मञी वेंदो। पक थई न त दिलजान परची वेंदी, इन करे थो रोज़ बहाना नवां नवां करी। मूंखे इहा त पक आहे त दिलजान जी दिलि में शेर दिल जो पको अझो अॾियल आहे। आरज़ी थोरे वेठल आहे जो दिलजान शेर दिल खे पंहिंजी दिलि मां उथारे छॾींदी। बसि तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं दिलि खे मोहे विझंदियूं आहिनि सोट, न त तुंहिंजियूं सभु मेड़ूं मोटाए छॾियां जेकी मुंहिंजे मुरकण लाइ मोकिली। एतिरी संग दिल तूं किथे जो शेर दिल खां जीअण जो हक़ खसे वठी। मिठल, ओ मिठल, तूं जो इहे हंजू हारींदे त राबेल जे घर पहुचण ताईं त हाराए वेंदे। थी ज़ालिम वटि कहदा तूं मूंखे बि मारींदे छा? उथी हाण। तूं ही ॿुधाए मुरादा मां छा कयां? मां हिकिड़ो बेवस पंहिंजी अखियुनि जा लुड़क बि न हारिया। मुंहिंजी राबेल सूरनि में ऐं मुंहिंजो को बि वस नथो हले। शेर दिल ऐं सारंग कोशिश में आहिनि, अलाह कंदो राबेल आज़ाद थी वेंदी। मिठल, केरु मोटाईंदो तोखे? घटि में घटि मुंहिंजी हयातीअ में तेता तूं वापसि नथी वञी सघे। रब करे बालाज खान तुंहिंजी हयाती कोटी पाए। ओ त मां पंहिंजे अबे जे अंगण में वेंदसि न। सफ़ा का बेदर्द आई। मुंहिंजी दिलि तो ते कख बि बर्दाश्त नथी करे ऐं तूं मुझे मरण जी दुआऊं थी घुरी। सीने में दिल अथई या पत्थर पालियो अथई? पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। राबेल खे आज़ाद कराई दे ते शेर दिल ऐं सारंग खे कुझु थियो न त इहो सूर बि मां कोन सही सघंदुसि मुरादा। काका, जेकॾहिं असां पंहिंजी घर जी इज़त बचाईंदे मरी बि वञूं न त असांखे इहो मौत क़बूल आहे। चाचा, मूंखे सम्झ में कोन थो अचे त तव्हां इन वीचार खे छो वरितो आहे त असांजे मौत जो कारण अदी राबेल थींदी। सारंग पुट, रब तव्हांजी ॼमार वॾी करे, पर उन ज़ालिम बालाज खान वॾो कलूर कयो आहे। उनखे मारणु सोलो कोन आहे। काका, तूं ॾिसंदे त भेण राबेल पहिरियां जीअं तुंहिंजे अंगण ते मज़ा माणींदी। सारंग खां ख़बर पई ज़ालिम किथे कैद कयो आहे मुंहिंजी धीअ खे? न चाची, इंतज़ार में आहियूं, का ख़बर कोन थी पई। रुगो ख़बर पए पोइ न बालाच जूं बंदूकूं बि असांखे रोके कोन सघनि। रब तव्हांखे वॾी हयाती ॾींदो पुट। जी बालाज खान मुंहिंजी धीअ खे मारे छॾे न त बि उनजो लाश वापसि आणणो आहे। मिठल, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। धीअ खे कुझु बि कोन थींदो। रब साईं ख़ैर कंदो। शुदी ख़ैर सां मोटी ईंदी। अल्लाह साईं रहम कंदो।
मां आहे न तने धीअ जी जुदाई उनखे जोरे विधो आहे पुट, पर पोइ बि हूअ मूंखे हिमत ॾींदी रहंदी आहे। सारे मुंहिंजा बि त चाक चकी पिया न, बस हिन उमेद ते ज़िंदा आहे त राबेल आज़ाद थी वेंदी। जो जड़लाई रड़ाक मारू इश्क लगो से जा जड़ो से रोई तो हलाने तो चरिया हल किथे मंठार जे था मारजी न पे मां तो चवाई त मुझे अखिन जे क्या टर मुझे अखिन जे क्या अरे मस्ताने के मारी ने चरियो ही जा ए अकुला चरियो ही तरे जिंदा ही मंठार जे सोचन में खरर विदो थई हित जो हित मारिया या लगे तो यार कावड़े लाए तने तो होश विञायो सही तू मस्तन के मारण जी गाल तो करी तेरे आजा ए अकुला बस न मंथार न चरे के न मार छड़ चरे के मस्ताने के न मार जाए हल बाबा हे तो को वधिक मस्ता। अरे ममू चरिया तू हिते मंठारा हिन जे बदरा मां थो माफ़ी वठां चरियो मस्तानो आहे बाबा ॿीहर तव्हांजे बंगले में नहीं दो माफ़ी मुंशी आए तो तू भी नागन खा दो पर आज मम्मू के बचायो है बाकी करे मुके तो मारे ए अकुला अरे चरियो तो तू मां निभागा पर बंगले में आयो हल घर हल साईं माफ़ी मंठार जेकॾहिं तुंहिंजो ईअं मथो फिरे रहियो न त मरजी वेंदे। छा कयां मुंहिंजी मां हिन ग़ुलामीअ मां तंग आहियां। करणी आहे तोखे ग़ुलामी चरियो नथी मंठार तुंहिंजे दिल जी मुराद हिन दर ते आहे त पोइ हिन दर खे तूं कीअं छॾींदे। मुंहिंजे हिन दिल त हाणे ताईं मंठार खे मारायो आहे दिल चवे थी त दिल खे गटी बार फिटी कयां जीअं भली फतके। जज़्बाती नथी मंठार मुंहिंजी मञ त हिन बाहि सां रांदि बंदि कर ही तुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। मुंशी तूं मूंखां परे रह मंठार मथो फिरियो आहे जेकॾहिं तोखे मूंसां कचारी कंदे कंहिं बि ॾिठो तूं मारजी पहुते। हलियो वञ तां हलियो वञ मुंशी। मुराद बालाज खान छोकरीअ जे अॻियां ॾाढो मजबूर आई यार छोकरी त बालाज खान के भाई कोन थी। सरदार बालाज खान ख़बर न है छो छोकरी जे अॻियां मेहण जो माण्हू थी पियो आहे त रुक जो इंसान। तूं सही तो चए मुराद दिल जी ॻाल्हि आहे दिल आहे बालाज खान जी छोकरीअ सां मजबूर इन जे करे आहे। ईअं त आहे गंबल यार छोकरी जेकॾहिं दिल जी ॻाल्हि नथी मञेसि त 2-3 मुकू घाटे में हणी त दिल जी मुराद पूरी करे न सरदार साईं। बालाज खान मुझे ना छोड़ना अच्छा है मैं तो लड़ियो करे सजी ना आगे के कर बताऊं जो लड़ियो इन्हनि दीवारुनि में दफ़न थी वेंदियूं। रबेल मां वरी बि चवां थो त बालाज खान जे जलाल खे न जाॻाए मूंसां सोबत कर सुखी रहंदी गोरिया तुझा सुख बालाज खान मां पंहिंजे मिटनि जे करे पंहिंजी लज न लजाईंदसि
भली मूंखे मारे छॾ बालाज खान, पर मेरी थी मां पंहिंजे मिटनि ॾे मोटा ईअं न थींदो। केरु मोटाईंदो तोखे? घटि में घटि मुंहिंजी हयातीअ में तेता तूं वापसि न थी वञी सघे। रब करे बालाज खान तुंहिंजी हयाती कोठी पाए, पोइ त मां पंहिंजे अबे जे अंगण ते वेंदसि न। सफ़ा का बेदर्द आई, मुंहिंजी दिलि तो ते कख बि बर्दाश्त नथी करे ऐं तूं मुंहिंजे मरण जी दुआऊं थी घुरी। सीने में दिलि अथई या पत्थर पालियो अथई? नफ़रत आहे मूंखे तोखां। बालाज खान हिन दिलि में तुंहिंजे लाइ का बि गुंजाइश न आहे। बालाज खान मुंहिंजो मल्हार सां मन मुंडियल आहे। नाहे मल्हार तुंहिंजो जोड़ न को तुंहिंजो मटा। पाण खे मल्हार सां न जोड़ न ते न मल्हार जी मुंडी कटे तुंहिंजे आॾो पेश कंदुसि। उहे त हुनजो आसरो पले मुंहिंजी दिलि जो ठार थींदी आहे न। को बि हरबो न हलंदो तुंहिंजो मूं ते। मूंखे तोखां नफ़रत आहे। मां तोखे केतिरा भेरा चयो आहे त मूंखे नफ़रत आहे तोखां, नफ़रत आहे। जेसिताईं इहा ख़बर पवे त बालाज राबेल खे किथे लिकायो आहे, ओसिताईं हली थाणे खे पाए था ॾियूं। घटि में घटि मल्हार ऐं रोशन त आज़ाद थी पवंदा न। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। भुख मरी वियासीं। इहो निभागो ममू अलाए किथे आ? केॾी देर कई थे? ममू जी मानी जो आसरो न कर निभागा, पाण वञी कमा। ॿिए जी मानी जो केतिरो इंतजार कंदे? ओ वात पटी समझे छो नथी? पिन जी मानी भी त मानी है न, उन में केड़ो ज़हर मिलेला जो ता खाई मरी वेंदौ। अदा वलू ममू मस्तानो असा के इए तो पाले जण असा जो पिया रोज असा के मानी पिनी तो खाराए, ऐश तो कराए। वाह रे वाह जो ठयो एड़ो अपो केड़े कम जो बच्चा भुख ते वेठा होजन अपो लभे ही न। अदा वलू अची वेंदो ममू, छो परेशान तो थी? वलू ममू वीचारो कल खां वठी कोन आयो आ, पाण वञी मानी पिनी अच। मां पिन दमो एता खाइदौ, मुखे केर खैरात ॾींदो? आलू के छो नथी चे हे पिने गुंदड़ो ठहे भी अथो। अदा वलू पिलण त मुखे भी कोन ईंदो आ, पो चए त तो वारो कुकड़ खपाए अचा। अरे मता मुझे कुकड़ जो नालो खयो अथई अलू। इन कुकड़ जे आसरे मां कर्ज खया आने। कुकड़ खटींदो त कर्ज लांदा न। कोन खटींदुई तो वारो कुकड़ निभागा, कोन खटींदुई। हां जेड़ो तू तेड़ो तो वारो कुकड़। अदा वलू जे कुकड़ नथो खपाई त पिनण मुखे भी कोन थो अचे। अफा को निकमो आई, पिनण भी कोन थो अचे। एडिस हिक अख बंद कबिया ऐं हीअ पिन पुआ तेरे अदा ॾेई वञना ले अलाज ओ अदड़ा खाईंदे दुआऊं कंदई पिन पिन सिख ईअं पिन पोती ओ दादे ओ रक्षरा ओ रेडियारा ओ बाला नाले देवा मुंहिंजा बच्चा भुख ते रोवा ईअं पिन पोती लूसी। छा दर्द आ तुंहिंजी आवाज़ में छोरा, जेकॾहिं मूं वटि 3 कन हुजनि न ॾेई छॾाया। बस डंदरी डंद थी पटे। वलू वने त काॾे वने? वलू सताई वैल में। ओतक में वेहण सां असांजी इज्जत वापस कोन थींदी। जॾहिं तती थधी काहे बि कोई दुश्मन जी दिल निकरंदी। शेरदिल बालाज जो ताक घर ते काह करण को मसलो कोने, पर वरी भी असांजो कम तो कोन थींदो न। जेसिताईं इहा ख़बर पवे त बालाज राबेल खे किथे लिकायो आहे,
ओस ताईं हली थाणे खे पाए था ॾियूं। घटि में घटि मल्हार ऐं रोशन त आज़ाद थी पवंदा न। शेर दे तुंहिंजी कावड़ जो अंदाज़ो आहे पुट, पर ये करण सां पुलिस असांजी दुश्मन थी पवंदी। चाचा पुलिस त हूअं बि इन बालाच जी साथारी आ। इन पुलिस ई त असांजो सुकून बर्बाद कयो आ। काको मिठल सही तो चए शेरदिल। पुलिस भली वंगार वहे बालाज खान जी, पर सिधो पुलिस सां झेड़ो इहो सुठो कोन थींदो। गमदिल सही तो चवे, जेकॾहिं सभिनी खे पंहिंजो दुश्मन कंदासीं त पोइ असां बि बची कोन सघंदासीं। मल्हार ऐं रोशन आज़ाद थी वेंदा। असांखे राबेल जे बारे में सोचणो आहे। मुंहिंजी ॼाणी नाहक कैद में आहे, हुनजो आज़ाद थियणु मुश्किल आहे। अबा काका तूं परेशान न थी, राबेल आज़ाद थींदी, ज़रूर थींदी। चाचा मिठल इन बालाच खे मारे बि पंहिंजी इज्जत वापस कराईंदासीं। रुगो या ख़बर पवे त बालाच राबेल खे लिकायो किथे आ। ओ मुंहिंजी ॾाॾी, ओ मुंहिंजी नानी, मुंहिंजे हिननि हथनि खे ॾिस। सरदार साईं सां राज़ी थी त जीअं बाबो मोड़ ॿधे घोट थिए। तूं इन कारोबार में माहिर ज़रूर हूंदे मुंशी, पर राबेल के बाज़ार जो सस्तो सौदो नाही जो तूं उनकी ख़रीद करे सघीं या विकिरो करे सघीं। छोकिरी जे सरदार साईं ख़रीदण दे अचे न त तुंहिंजो पूरो ख़ानदान विकिरो थींदो, पर सरदार बाबा जी तोसां दिल आ। बालाज खान जी शादीअ वारी ख़्वाहिश तूं पंहिंजे ख़ानदान मां छो नथो पूरी कराए? पोइ त सरदार तोसां बि राज़ी रहंदो। सरदार साईं छोकिरी त बाबा सफ़ा छिती लॻी पई आ, तव्हां हक़ ॾेखारियोसि। बाक़ी साईं मिठल जी धीउ जो मथो ख़राब आहे। राबेल तुझी कावड़ में भी मोहब्बत आहे। राबेल ख़बर न आहे अलाए छो बालाज खान रुक मां रिजी मेड़ थी वियो आहे। तुझी मोहब्बत हिकु सरदार खे झुकाए छॾियो आहे। बालाज खान तुझी ज़बान मां निकतल हर लफ़्ज़ मूंखे ज़हर तो लॻे। भले तूं पंहिंजो पाण खे माखीअ जो माण्हू मञ, पर राबेल तोखे ज़हर थी भाए। तूं भले मूंखे इंसान ज़ात जे लाइ पारा तो भाए, पर मां वरी बि चवां थो तुंहिंजे अॻियां मूंखे हार बि क़बूल आहे। बालाज खान मूं न्याणीअ तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? मूंखे छॾ त मां वञा। न राबेल न, तुंहिंजो हर सितम सही वञे, पर तोखे वापसि वञणु ॾियां ईअं कॾहिं कोन थींदो। तुंहिंजी दिलि मूंखे पंहिंजो दीवानो नथी मञे, इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मूं त तोखे पंहिंजो महबूब मञे छॾियो आहे। त पोइ मां तोखे आज़ाद करे पंहिंजी दिलि जो दुश्मन कीअं थींदुसि? हाँ?
कैद छॾे थो जान जिगर पाप नगर